जी नाज़रीन, असां हिन वक़्तु गंबट जे भरिसां रोड़ी कैनाल जे मथां बीठल आहियूं। पिपरी वारो ही इलाइक़ो आहे जिते कट लॻल आहे। उन कट जे ज़रिए बरसाती पाणी सिम नाले जे ज़रिए रोड़ी कैनाल में छोड़ थिए पियो। पिपरी वटि लॻल ही कट गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी आहे ऐं पाणी छोड़ थिए पियो। गंबट खोड़ा जे रहवासियुनि वॾे तादाद में गॾिजी हिकु दफ़ो ॿीहर हिते कैंप क़ाइमु कई ऐं मज़ाहिमत कई ऐं हुननि जो चवणो हो त हिन कट खे बंदि कयो पियो वञे। अगरि हीउ कट बंदि थियो त गंबट खोड़ा खे ख़तरो थी सघे थो ॿुॾण जो। वॾे तादाद में माण्हू गॾु थिया। अचो त हिते मौजूदु माण्हुनि सां गुफ़्तगू कयूं त आख़िर उनखे अहिड़ो ख़दशो छो आहे, कहिड़ो नुक़सानु थी सघे थो। असांखे तक़रीबन 10 ॾींहं खनि थिया आहिनि हिते वेठा आहियूं। गवर्नमेंट पंहिंजा हर हरबा हलाए पई त हीअ जेको लॻल सिमनाले खे आहे कट इहो बंदि थिए। हीअ हिकु वाहिद रस्तो आहे जेको गंबट खोड़ा ड्रुब राणीपुर सूबे जो ही पाणी निकिरंदो इन ज़रिए। 13 कट लॻल आहिनि, उन ते को बि प्रेशर न आहे। हुननि पंहिंजे ज़मीननि जा पाणी कढिया आहिनि, पंहिंजे फसलुनि जा पाणी कढिया आहिनि। हुननि पाणी कढी असांजे शहरनि खे ॿोड़ियो आहे। असां वाहिद रस्तो इहो आहे जेको माण्हुनि खे बचाइण लाइ हीअ रस्तो जो पाणी निकिरे थो। असांखे इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे त आख़िर गवर्नमेंट खे कहिड़ो लाचार आहे, कहिड़ो मजबूरी आहे जितो पाणी निकिरे थो। हीअ जेकर कलाक कट बंदि थींदो त असां 6 कलाक में गंबट राणीपुर उहो पाणी जे लपेट में अची वेंदो। हीअ कट बंदि थियण सां लखे माण्हुनि जो पंहिंजूं जॻहियूं ख़तमु थींदियूं, हज़ारे माण्हू बेरोज़गार थींदा, सवे माण्हुनि जूं जानियूं वेंदियूं हिन कट बंदि थियण सां। केतिरो पाणी हितां वहे थो पियो रोड़ी कैनाल में हिन कट जे ज़रिए? केतिरनि ॾींहंनि खां छा इशू आहे हिते? साईं, ही पिपरी जी पंपिंग स्टेशन आहे हिते। हिन जी रेटेड डिस्चार्ज कैपेसिटी आहे 120 क्यूसिक ऐं जॾहिं त हिन वक़्तु 400 क्यूसिक्स खां वधीक पाणी हले थो। तव्हां अंदाज़ो कयो जंहिं जी कैपेसिटी 120 आहे त बक़ाया 280 क्यूसिक पाणी केॾांहुं वेंदो। उनजो अल्टरनेट हिन कट खां अलावा ॿियो कोई कान्हे, जंहिंजे करे मजबूर थी ड्रिब मेयर शाह गंबट खोड़ा सभिनी मुतफ़िक़ा तौर ते इहा सलाह कई त तव्हां कट हणी ऐं पाणी हितां वहायो वञे। इंतिज़ामिया ऑनरेबल हाई कोर्ट जे हुकुम ते बार बार असां वटि अचे थी त ही कट बंदि कयूं ऐं उनजी मुकमल भरपूर तयारी सां अचनि था, पर मक़ामी माण्हुनि जी मज़ाहिमत ते मोटी था वञनि। अगरि ही कट बंदि थो थिए त ही शहर ॿुॾी वेंदा। पीपुल्स पार्टी जो इहो ख़्यालु आहे त तव्हांजो मुख़ालिफ़ धुर सां ताल्लुक़ु आहे सभिनी जो, इन जे करे हिनखे तव्हां सियासी रंग ॾियो था, हालांकि कट बंदि करण जो हुनजो को प्रोग्राम न आहे। बहरहाल इहा ॻाल्हि न आहे। असां सभई हिते दुरियूं, सभिनी पार्टियुनि जा माण्हू। असां ख़ुदि पीपल पार्टी जा आहियूं, मां ख़ुदि पीपल पार्टी जो आहियां ऐं जेके बि हिते वेठा आहियूं पीपल पार्टी जा बि आहिनि, मुख़्तलिफ़ जमातुनि जा माण्हू आहिनि। हिन में कोई सियासी सिस्टम कोन्हे को। असांजो चवणु इहो आहे त जॾहिं मुसलसल बारिश हले पई त स्कारप जी नाअहलीअ सबबु जेका पंपिंग लाइन जेको पंपिंग आहे पंहिंजो जीलानी पंपिंग आहे निहाल खान, उहा जेका आहे 15 ॾींहंनि खां मुसलसल बंदि हुई। उते जॾहिं वियासीं त हुननि चयो साईं जेको आहे हिते बिजली कोन्हे का, तेल जो मसइलो आहे। मक़सदु चवण जो इहो आहे त उहो टोटल पाणी किंगरीअ जो अमनपुर खां सॼो जेको आहे असां ॾे गंबड़ में दाख़िल थी चुको। जॾहिं असां उते पुॻासीं उते 70 फुट जो हिकिड़ो कट गैर क़ानूनी लॻल हुयो। असांजो चवणु इहो आहे त 13 गैर क़ानूनी कट लॻल आहिनि जेके किंगरी तालुके ऐं जेको आहे मथां अमनपुर खां वठी अचनि था पिया ऐं उहो लाड़काना चओ था त उहे बि बंदि थियनि त पोइ गैर क़ानूनी कट जॾहिं बंदि थींदा त पाणी गंबड़ शहर में दाख़िल न थींदो। पोइ असां हिनखे कट खे बंदि करे को सिस्टम ठाहे वेंदासीं। पर जेकॾहिं मथां पाणी अचे थो पियो त पोइ हीअ कट जेकॾहिं बंदि कंदा त हीअ पंपिंग स्टेशन बि न रहंदी, छो त पाणी तमामु ज़्यादा आहे ऐं गंबड़ शहर ऐं खोड़ा ओस पास जा ॻोठ जेके आहिनि सभिनि जी तइदाद में जेको आहे हिन पाणी जे हेठि अची वेंदा। रोड़ी कैनाल में ही पाणी छोड़ थिए पियो, हिते कट लॻायो वियो आहे कैनाल खे। अबुलवाह बि उतां भरिसां गुज़रे थो त हीउ पाणी गंबट जे आसपास जेको बीठल आहे अबुलवाह में बि छोड़ थी सघे थो या थिए पियो या उते न पियो थिए? सर, अबुलवाह में इन जे करे न थींदो। अबुलवाह जी एतिरी एक्सटेंशन ई कान्हे, राणीपुर खां अॻिते हली ख़तमु आहे उहो। हीअ लेवल बि उनजी तमामु राइज़ थियल आहे, छो त उनजे चौधारी नंढा नंढा ॻोठ आहिनि। उन्हनि थोरो थोरो पाणी उन में कढियो, पर हाणे उहे बि वीचारा पूरा थी चुका आहिनि। पोयों अञा पाणी एतिरो आहे उन्हनि खे आइडियाज़ कान हो। ठीकु आहे, बाक़ी हिन जो आख़िरी असां जेको लाड़काणे जे ओरियूं जा माण्हू आहियूं न सर, मोरे ताईं, इन्हनि खे ड्रेन आउट करण लाइ रोड़ी किनार खां अलावा ॿियो को रस्तो ई न आहे वको। हीअ जेको बि ॻाल्हियूं कनि पिया सभु ग़लति था कनि। उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां घुमनि था पिया। ठीकु आहे, हुननि खे पाण खे बि अहसासु थिए थो, लोकल आहिनि, ॾिठनि था त माण्हू ॿुढा पिया आहिनि, मुआ पिया आहिनि, माण्हू मरनि था पिया। ठीकु आहे, अहिड़ो को अञा ताईं मिसहेप कान थियो आहे जो असां क्लेश कयो हुजे इंतिज़ामिया ऐं असां आया आहिनि। खोड़ चकर बि अवाम तमामु एतिरी आहे जो हू माना परेशान थी था वञनि त एतिरी अवाम आहे कीअं असां फ़िलहाल मोटी विया आहिनि। मोटी विया आहिनि, पर उहे असांखे चई विया आहिनि असां अॼु बंदि कंदासीं। असां बि न उथंदव
असां उन्हनि खे चवंदासीं जा त भला हाणे हिकु महीनो असांखे वञी मंछर ॾे फिटी कयो हेॾे असांजे ॻोठनि जा रस्ता बंदि करे चकियूं पटियो हितां असांखे लॾायो या हिते वाना ठाहियो या वज़ीरिस्तान ठाहियो पोइ या त या मरसूं पोइ सिंध न ॾिसूं पोइ असां जा बीह रहंदासीं मैदान ते पोइ असांजो कमु पूरो थी वेंदो मज़ाहिमत थींदी पोइ। नाज़रीन गंबट जे भरिसां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां गुफ़्तगू थी गंबट जा शहरी आहिनि उनजो चवणु आहे त कुझु बि थी पए रोडी कैनाल खे लॻल ही कट बंदि करणु न ॾींदासीं जेकर ही कट बंदि थियो त असांजो गंबट खोड़ा अञा वधीक ॿुॾी वेंदा जेका अॻे ई पाणीअ हेठि आहिनि तंहिं करे मज़ाहिमत थींदी। इंतिज़ामिया जो चवणु आहे त रोडी कैनाल खे लॻल कट जेको आहे उहो बंदि कंदासीं हालांकि इंतिज़ामिया त हिन वक़्त ताईं अञा बराह रास्त हिते अची इहो कट बंदि करण जी कोशिशि न कई आहे पर रहवासी चवंदा त हू इन अमल में मसरूफ़ आहिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अञा ताईं फिज़िकली हिते का मशीनरी वग़ैरह न पुगी आहे माण्हुनि खे ख़दशा आहिनि ख़ौफ़ आहिनि त मतां कट बंदि थिए त पोइ हिते पाणी बैक करे ऐं गंबट खोड़ा खे ख़तरो थिए जंहिं करे माण्हुनि हिते कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि ऐं चवंदा त कंहिं बि सूरत में कट जेको आहे उहो बंदि थियणु न ॾींदासीं। कैमरामैन रज़ाक सोलंगी ऐं सलाउद्दीन सां गॾु जान मोहम्मद महर KTN न्यूज़ गंबट।